दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त ईरान जी असल ताक़त कहिड़ी आहे? कहिड़ी ताक़त आहे जेका विढ़ण ते मजबूर करेसि थी ऐं विढ़ाएसि थी? काफ़ी माण्हू चवनि था त रशिया चाइना इहा बि सपोर्ट माना इनडायरेक्ट कनि था, थी सघे इहा बि हुजे, पर असल ताक़त कहिड़ी आहे जेको ईरान कंटिन्यूसली मुसलसल जेकॾहिं हिकिड़ो लीडर हटी थो वञे त वरी ॿियो थो हटे त वरी टियों, पर जंग उन तरीक़े सां अञा तेज़ थी थींदी वञे। असल मौला आहे, मौला जो इल्मु आहे, मौला जा कौल आहिनि, मौला जो किताबु नहजुल बलागा आहे, जंहिंमें मौला जे कौलनि में तव्हां हिकु हिकु शइ वाज़े ॿुधंदा आहियो त हीअं मसइलो थिए त हीअं कजे, हिन जाइ ते फासिजे त हीअं कजे। जेकॾहिं नहजुल बलागा तव्हां किताबु पढ़ियो हूंदो त नहजुल बलागा में जंगनि जूं तरकीबूं सेखारी वियूं, ॿुधाई वियूं आहिनि त हीअं हीअं जंग विड़िबियूं आहिनि ऐं मदद सिर्फ़ु अलाह जे तरफ़ां थींदी आहे। ही आहे असल हिन जी ताक़त जेका ईरान जंग विड़े थो। मिसाल जे तौरु मां तव्हांखे ॿुधायां त मौला जो हिकिड़ो कौल आहे त दुनिया तुम्हें उस वक़्त तक नहीं हारा सकती जब तक तुम अपने आप से न हार जाओ। त ईरानी इहो ॿुधनि था त जेसि ताईं असां नथा हारायूं त पोइ केरु असांखे हाराए सघे थो। त हू मौला अली जी हर हिकु शइ खे पंहिंजी थ्योरी में समाए अमल था कनि। ॿी जाइ ते हिकिड़े किताब मखज़न इख़लाक़ में मां पढ़ियो त मौला अली फरमाइनि था त मूंखे हैरत आहे उन्हनि जवाननि ते जेके ॼाणनि पिया था त उन्हनि जी ज़मीनुनि ते कब्ज़ा थी रहिया आहिनि, उनजे बावजूदि बि ख़ामोश वेठा आहिनि। त ईरानी चवनि था त न मौला, असां ख़ामोश कीअं वेहंदासीं, असांजी ज़मीन ते कब्ज़ो थींदो असां विढ़ंदासीं, असांजे तेल ते कब्ज़ो थींदो असां विढ़ंदासीं, असांजी गैस ते कब्ज़ो थींदो असां विढ़ंदासीं। हू मौला अली जे हिकु हिकु कौल खे थ्योरी सम्झी करे अमल कनि था। जीअं मिसाल इमाम हुसैन अलैहिस्सलाम फरमायो त जेकॾहिं ज़ालिम तोखे कंधु मथे खणणु न ॾे ऐं ज़मीर तोखे कंधु झुकाइणु न ॾे त टियों रस्तो कंधु कटाइण जो आहे, जेको आयतुल्ला अली ख़ामनाई हिन वक़्तु सिचुएशन मां गुज़रिया, जिन पंहिंजो कंधु कटाए छॾियो ऐं पूरे मुस्लमाननि खे मज़बूत करे ऐं हिकु करे छॾियो। ही आहे हिन जे पोयां जेको ईमान ऐं ॼाण इल्म जे ज़रिए विढ़नि था, ईमान जे ज़रिए विढ़नि था ऐं जज़्बे जे ज़रिए विढ़नि था। हिननि जो विढ़ण जज़्बे सां अॻिला त 100 गुना वधीक ताक़तवर आहिनि उन्हनि खां, इसराइल अमेरिका त वधीक ताक़तवर आहिनि, पर जेको हिननि रिएक्शन ॾिनो आहे जंहिं अंदाज़ में, त सच ॿुधायां त हुननि जा हवास बाख़्ता थी विया आहिनि, हुननि जो दिमाग़ु कमु नथो करे, हुननि एॾो वॾो पछतायो आहे जेको तारीख़ में हू एतिरो न पछतायो हूंदो जेको हिन जंग खे छेड़े करे पछतायो अथनि।